अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां पंहिंजो टिकटॉक जो लाइव खोले करे ऐं पंहिंजे टिकटॉक लाइव कीअं अची सघो था। उन खां लाइव जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां। तव्हांखे सिंपली अहिड़ो हिकिड़ो VPN तव्हांखे हथु करिणो आहे, ऐं जेको आहे सिंपली तव्हां प्ले स्टोर ते मिली वेंदो। उन खां पोइ तव्हां पंहिंजो जेको आहे टिकटॉक एप्लीकेशन ओपन कयो। ओपन करण खां पोइ जेको आहे तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस अची वेंदो। हे ॾिसो, हे पहिरीं लाइव ते वेठो आहे, हिनखे मां ओपन कयां थो ऐं ॿिया बि हिते खोड़ सारा माण्हू वेठा आहिनि लाइव ते, उहे मां तव्हांखे ओपन करे ॾेखारियां थो। ॾिसो, हे बि हमरा लाइव ते वेठो आहे ऐं माण्हुनि सां कचहरी करे पियो थो। हेठि हिनखे माण्हू कमेंट वग़ैरह बि कनि पिया था। तव्हांखे बि माण्हू कमेंट वग़ैरह कंदा ऐं तव्हां बि उन्हनि सां लाइव अची करे कचहरी करे सघो था। त हे जेको आहे तव्हां हिते क्लिक जेको आहे कंदो, हे हमरा त हिते जेको बि हमरा ईंदो उहो मथे अची वेंदो ऐं हिन सां कचहरी पियो कंदो। तव्हांखे सिंपली मां तरीक़ो ॾसियां थो ऐं वीडियो पूरो ॾिसिजो, ऐं जंहिंखे वीडियो पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। उन खां पोइ जेको आहे तव्हांखे पंहिंजो लाइव खोलण लाइ हिते सिंपली क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जेको आहे तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस अची वेंदो। अचण खां पोइ जेको आहे तव्हां सिंपली हिते हेठि मां तव्हांखे ॾेखारियां थो, तव्हांखे सिंपली हिते हेठि क्लिक करिणो आहे। सिंपली तव्हां हिते जीअं ई क्लिक कंदव तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस अची वेंदो। मां तव्हांखे सिंपली सुठे तरीक़े सां ॾसियां थो। तव्हां सिंपली पंहिंजो लाइव खोले करे ऐं अची सघो था, ऐं कंहिं वटि तव्हांखे वञण जो ज़रूरत न आहे। ऐं हिन वीडियो ॾिसण खां पोइ जेको आहे ॿियो वीडियो ॾिसण जो बि तव्हांखे इनशाला ज़रूरत न पवंदी। उमेद इहो ई आहे। तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस अची वेंदो। अचण खां पोइ जेको आहे स्टिकर वारो ऑप्शन तव्हांखे नज़रे थो, सिंपली तव्हां हिते क्लिक कयो। तव्हां हिते स्टिकर वारो जेको ऑप्शन आहे हिते तव्हां क्लिक कंदव। हितां तव्हां को बैकग्राउंड फ़ोटू पंहिंजो या कोई फिल्टर वारो बैकग्राउंड तव्हां खणी सघो था। हिते काफ़ी सारा तव्हां वटि फिल्टर अची वेंदा। अचण खां पोइ जेको आहे तव्हां पंहिंजो फेस शो करणु चाहियो था त पोइ सुठो को फिल्टर यूज़ कयो। बहरहाल मां तव्हांखे ॾेखारियां थो, तव्हां पंहिंजे बैकग्राउंड ते कोई फिल्टर हणो। सही आहे, त मां जेको आहे हाणे तव्हांखे ॾेखारियां थो। कोई माण्हू फेस पंहिंजो नथा ॾेखारनि लाइव ते, ईअं फ़ोटू वग़ैरह हुननि जो ईंदा न, या बैकग्राउंड जो ख़ाली फ़ोटो ईंदो। इन तरीक़े सां हे ॾिसो, ज़बरदस्त बैकग्राउंड आहे। तव्हां बि ईअं रखी सघो था। सिंपली मां हे रखियो आहे। उन खां पोइ जेको आहे तव्हां हे जे तव्हांखे पसंदि न आहे त पोइ जेको आहे अहिड़ो ग्रीन वारो जेको आहे फिल्टर तव्हांखे नज़र ईंदो, अहिड़ो तव्हां उन फिल्टर ते तव्हां क्लिक कयो। क्लिक कंदव हिते तव्हांखे तव्हांजा फ़ोटू जेका आहे हेठि शो थींदा। हितां ई तव्हां पंहिंजो फ़ोटू क्लिक करे सघो था, न त पंहिंजी गैलरी खां हितां ई खणी ऐं हिकु फ़ोटू तव्हां रखो। मां सिंपली रखी करे ऐं तव्हांखे ॾेखारियां थो। हे तव्हांजे फ़ाइदे में वीडियो हूंदो इनशाअल्लाह। त सिंपली तव्हां हितां हिकु फ़ोटू खणी वठो। पंहिंजो फ़ोटू खणण खां पोइ जेको आहे ॾिसो, मुंहिंजे बैकग्राउंड मुंहिंजे मोबाइल वारो जेको बैकग्राउंड आहे उन ते पोयां जेको आहे हे बैकग्राउंड अची वियो, फ़ोटू अची वियो आहे। तव्हां बि ईअं रखी सघो था। मां जेको आहे पंहिंजे मोबाइल जे बैकग्राउंड ते लाइव ते हे फ़ोटू जेको आहे हाणे जेको सभिनि माण्हुनि वटि हे ई फ़ोटू मुंहिंजो शो थींदो। तव्हां बि सिंपली फ़ोटू पंहिंजो रखी करे ऐं शो कराए सघो था। उन खां पोइ हिन स्टार्ट ते जीअं तव्हां क्लिक कंदव, कुझु सेकंड हलंदा, 2-3 सेकंड हलण खां पोइ जेको आहे तव्हांजो लाइव स्टार्ट थी वेंदो। हे ॾिसी सघो था, मुंहिंजो सिंपली हे स्टार्ट थी चुको आहे। स्टार्ट थियण खां पोइ जेको आहे हिते तव्हां वटि हेठि कमेंट वग़ैरह शो थींदा। सिंपली तव्हांजो जेतिरा फॉलोअर हूंदो उहे तव्हां वटि अची ईंदा, पर तव्हां पंहिंजे फॉलोअर वटि जेको आहे रिक्वेस्ट कीअं मोकिलींदो, सिंपली मां तव्हांखे ॾेखारियां थो। तव्हां पंहिंजे फॉलोअर वटि कीअं रिक्वेस्ट मोकिले सघो था ऐं तव्हांजो लाइव ॾिसण अचनि तव्हांजो। जीअं हुन वटि रिक्वेस्ट पुॼंदो त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदो त अॼु तव्हां लाइव आया आहियो। त उन खां पोइ जेको हिते तव्हां सिंपली हिते हेठि क्लिक कंदो, हे जेको ऑप्शन तव्हांखे नज़रे थो, हिते जीअं तव्हां क्लिक कंदव त हिते तव्हांखे खोड़ सारा ऑप्शन नज़र ईंदा। हिते हेठि तव्हां ॾिसी सघो था, इहे जेके बि माण्हू आहिनि इहे मुंहिंजा फ्रेंड आहिनि। इहे जेके आहिनि मुंहिंजे, जीअं हिननि ॾे मां रिक्वेस्ट मोकिलींदुसि मुंहिंजे लाइफ ते हो अची वेंदा। तव्हां बि सिंपली ईअं करे हिते जेके ॻाढ़े कलर जा जेके बटण तव्हांखे नज़र ईंदा आहिनि, तव्हां कहिड़े ते बि तव्हां क्लिक कयो या सभिनि ते क्लिक कयो, सभिनि माण्हुनि वटि रिक्वेस्ट तव्हांजो वेंदो। जेको बि माण्हू तव्हांजे लाइफ ते अचिणो चाहींदो उहो ऑटोमेटिक चढ़ी वेंदो मथे ऐं अची वेंदो तव्हां वटि, ऐं तव्हां हुन सां गुफ़्तगू कचहरी करे सघो था। सिंपल तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त खोड़ काफ़ी माण्हू जेको आहे PK मैच हणनि था। PK मैच हणण लाइ तव्हांखे सिंपली हिते क्लिक करिणो आहे। कंहिंसां बि तव्हां मैच हणी सघो था हिन तरीक़े सां। हे वीडियो तव्हां पूरो ॾिसो त हिते तव्हांखे खोड़ सारा माण्हू हेठि नज़र ईंदा। इहे जेके मैच ते हींअर वेठा आहिनि, जेके ऑन नज़रनि था, इहे ॻाढ़े कलर में जेके बटण आहिनि। उन खां पोइ जेको आहे तव्हांखे हिते कोई बि माण्हू पसंदि न आहे, हिननि सां तव्हां नथा रखणु चाहियो त हेठि जेको आहे हिन ऑप्शन ते तव्हां क्लिक कयो। हिते मां तव्हांखे ॾेखारियां थो। सिंपली हिते तव्हां क्लिक कयो, तव्हांजो जेको आहे PK मैच स्टार्ट थींदो। कोई न को माण्हू
हिकिड़ो अची वेंदो हिन सेकंड जिते हलनि था हिते सेकंड पूरा थींदा हिकु न हिकु माण्हू लाज़िम तव्हांजे मैच ते अची वेंदो। हाणे तव्हां ॾिसिजो सिंपल हिते अची वेंदो। मां तव्हांखे ॾेखारियां थो। बहरहाल मां वीडियो नंढो ठाहिणु चाहियां थो, इन जे करे तव्हां मां बैक करे ऐं मटाए करे अॻिते वारो मां तव्हांखे हिन जो ऑप्शन ॾेखारियां। हे ॾिसो अची वियो आहे अमरा, पर मां जेको आहे कटे छॾियो आहे। उन खां पोइ जेको आहे तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस ईंदो, तव्हांजो लाइफ बंदि थी वेंदो। जंहिं सां तव्हां पीके मैच रखणु चाहियो था अहिड़ो इंटरफेस ईंदो। हे ॾिसो जीअं हे पीके मैच हींअर हयो वेठा आहिनि। हाणे सिंपली मां तव्हांखे हिन खां खोले ॾेखारियां थो। हिते ॾिसो हे माण्हू हिननि वटि अचनि था, हिननि खे गिफ्टिंग वग़ैरह कनि था ऐं जेको आहे हे पंहिंजे लाइफ ते वेठा आहिनि। तव्हां बि जेको आहे पंहिंजो लाइफ खोले करे